बुजुर्गनि जी करामतुनि खां वधीक वॾी अहमियत रखण वारी शइ आहे। करामत जेका बुजुर्गनि जी ज़ुहूर थींदी आहे, ख़र्क़ आदम कम थिए, उन खां वधीक शइ इस्तिक़ामत आहे। दीन थोरे दुनिया जे कमनि में आज़माइशूं ऐं इम्तिहान ज़रूरु ईंदा आहिनि, तकलीफ़ूं ऐं दुख ज़रूरु ईंदा आहिनि। रमज़ान जो महीनो आहे, रोज़ो रखियोसीं, बुख ते वेहण, उन ते वेहण, इहो तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। सॼो महीनो 30 ॾियारा मुसलसल रोज़ा रखणा आहिनि, राति जो तरावी पढ़णी आहे ऐं साईं जा इबादत करणी आहे। एतिरे क़िस्म जी तकलीफ़ द कम या औखो कमु लॻंदो आहे बज़ाहिर, पर मुबारक जा हक़दार आहिनि उहे मुस्लमान, उहे ईमान वारा जेके पंहिंजा पेर पुख्ता करे मज़बूत थी बीही ऐं अल्लाह जी इबादत में इस्तिक़ामत करे। इस्तिक़ामत करण वारा अल्लाह जा महबूब बाना बणिजी वेंदा आहिनि। इस्तिक़ामत रखण के अमल में हमेशगी इख्तियार करणु इस्तिक़ामत हूंदी आहे। जेको अमल करे उनखे सदाईं कंदो रहे, 2-3 ॾींहं करे वरी छॾे ॾे, 2 ॾींहं चाह जा, पोइ छिक किनारा वाह जा। रमज़ान जा पहिरियां ॾियारा मस्जिदूं माशाअल्लाह अॼु त असांजी मस्जिदूं फज़लाबाद शरीफ़ जी वारी मस्जिद भरी पई आहे। ज़ोहर नमाज़ ते एॾी जमात ॼण जुमे जेतिरी जमात हुजे अचनि था, पोइ आस्ते 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 कोई सिर्फ़ वारा फुटंदा वेंदा, ईअं भॼण वारो न थिए। जीअं चंड नज़र आयो आहे, शौक़ ज़ौक़ इबादत जो आहे, ईद जे चंड नज़र अचण ताईं ईअं ज़ौक़ ऐं शौक़ हुजे। इबादत में, ज़िक्र अज़कार में, अल्लाह ताला खे यादि करण में इस्तिक़ामत हुजे, मदीने वारे साईं जी सुन्नत में ते अमल करण में इस्तिक़ामत हुजे। साईं मुंहिंजा जंहिं माण्हू महबूबन करीमनि जे दीन ते इस्तिक़ामत सां अमल कयो, उन जा बेड़ा पार आहे। उन्हनि लाइ जन्नत जूं ख़ुशख़बरियूं आहिनि, उन्हनि जे लाइ रब जी रज़ा आहे, मलाइकनि जी बिशारत आहे, कामयाबीअ जूं ॾाकूं ऐं चाबियूं उन जे लाइ आहिनि, इज़तूं उन जे लाइ आहिनि, दीन में भलायूं उन जे लाइ आहिनि, अल्लाह वटि मक़ाम ऐं दर्जा उन जे लाइ आहिनि, जेको इस्तिक़ामत इख्तियार करण वारो आहे। रब ख़ुदि इरशाद फरमायो आहे, जेके मामलात जे दीन आहिनि, फस्तक़िम कमा उमिरत। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त जीअं तव्हांखे हुकुम ॾिनो वियो आहे उन ते अमल करण में इस्तिक़ामत धारे ॾेखारियो, मज़बूती सां अमल करे ॾेखारियो, साबित कदम रहो, मज़बूत थी वञो। जेको अमल आहे हमेशगी इख्तियार कयो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हिकिड़ो माण्हू आहे, उहो अॻ में ॾाढी इबादत कंदो हुयो, ॾाढी बंदगी कंदो हुयो, अल्लाह खे यादि कंदो हुयो, पोइ उन इबादत करणु छॾे ॾिनो। साईं फरमायो इन जहिड़ा न थियो, इन माण्हू वांगुरु न थियो जंहिं 2-3 ॾींहं ॾाढी इबादत कई पोइ वरी इबादत छॾे ॾिने। इन माण्हू जहिड़ा न थियो, बल्कि उन माण्हू वांगुरु थियो जेको थोरी इबादत कंदो आहे, थोरी बंदगी कंदो आहे, पर सदाईं जे लाइ कंदो आहे, हमेशह जे लाइ कंदो आहे। तव्हां उन जहिड़ा बणिजी वञो। करे थोरी इबादत थो, बंदगी थोरी थो करे। हिकिड़ो माण्हू 2-3 ॾींहं हज़ार दफ़ा दुरूद पढ़े, लख दफ़ा अल्लाह जो ज़िक्र करे ॾींहं में, पर हफ़्ते खनि खां पोइ वरी उहो छॾे ॾे। इन खां भलो आहे त थोरी हिकिड़ो माण्हू 100 दफ़ा दुरूद पढ़े थो, 313 दफ़ा दुरूद पढ़े थो, 1000 दफ़ा अल्लाह जो ज़िक्र करे थो, ॾींहं में 2-3 नफ़िल पढ़े थो, फ़राइज़ अदा करे, पोइ कुझु नवाफ़िल पढ़े थो, पर सदाईं पढ़ंदो अचे, पूरी ज़िंदगी हुन जो इहो अमल रहियो आहे। इहो हुन घणी इबादत करे छॾण वारे खां हे माण्हू भलो आहे। जेको माण्हू अमल में इस्तिक़ामत धारे बीही रहे। हाणे अल्लाह जो क़ुरान सूरह सजदा आयत नंबर 30 रब तो फरमाए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू, बेशक उहे माण्हू जन चयो असांजो पालनहार अल्लाह आहे, रब जो नालो वठी वेठा, अल्लाह अल्लाह करणु शुरू कयो, रब जी इबादत में अची विया। चइनि तालू रब्बुनल्लाह, असांजो रब अल्लाह आहे। इन में समूरे दीन जी इबादत शामिल थी वञे। निमाज़ी बणियो, हाजी बणियो, गाज़ी बणियो, इबादत कंदो रहियो, सुम्मा इस्तक़ामू, पोइ इन दीन जे रस्ते ते साबित कदम थी
मजबूती सा कदम ढले भी तो अल्लाह जो कुरान तो फरमाए इन हमेशा साबित कदम रहने वाले के इयो अल्लाह सिलो ऐं अंजाम अता फरमाइंदो जो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका उन जे मथा अल्लाह जा मलाइका नाज़िल थींदा आहिनि रब जा फरिश्ता उन ते लही ईंदा आहिनि अल्लाह जा मलाइका उन जे मथा नाज़िल थींदा आहिनि छा चवंदा आहिनि अल्लाह तखाफू वला तहज़नू हे इस्तिकामत धारण वारा ओ साबित कदमी इख्तियार करण वारा तोखे मुबारक हुजे अल्लाह ताला जे तरफां असां मलाइका आहियूं हाणे दुनिया जा दुख ॾिसी ड्रिॼ न खौफ़ज़दा न थी गमगीन न थी तुंहिंजा दुख ॾाझड़ा इहो तुंहिंजो इस्तिकामत वारो अमल लाहे छॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इब्तिदान खणी मुश्किल पेश अचे उन अमल करण में मिसाल तौर को माण्हू मुराक़बो करणु चाहे थो अल्लाह जो ज़िक्र करणु चाहे थो ऐं हिन रस्ते ते क़ाइम कमाइणु चाहे थो बज़ाहिर इब्तिदा में मुश्किल अचे अल्लाह जा मलाइक चवंदा आहिनि जॾहिं तूं इस्तिकामत धारी पोइ मलाइक ईंदा चवंदा हाणे खौफ़ न कर डप न कर गम न कर अल्लाह जी तरफ़ां अमर आहे त तुंहिंजा बेड़ा पार आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया जा खौफ़ दुनिया जी परेशानियूं सेत लहदियूं पर मलाइक चवंदा आहिनि अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून तोखे मुबारक हुजे जे जन्नत जो तोसां वाइदो कयो वियो आहे तुझे इस्तिकामत ऐं साबित कदमी वारे अमल जे सदके अल्लाह फरमायो तुझे लाइ जन्नत जो बिशारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿियो छा खपे सुभान अल्लाह हवाए क़ुरान हदीस जा न आहे हे क़ुरान ॿिए के बुज़ुर्ग जो कोन न आहे तव्हां इबादत ते हमेशगी ऐं साबित कदमी इख्तियार कयो अल्लाह जा मलाइक लही अचे तोखे ख़ुशख़बरी ॾींदा त तोसां जन्नत जो वाइदो थियल आहे उनजी मुबारक अॻवाट सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े माण्हू खे नौकरी मिले मिसाल तौर नौकरी जे लाइ उन अप्लाई कयो पोइ अञा उन जॉइनिंग न थी आहे उनजी वञी मिसाल तौर हिकिड़ो मास्टर आहे उस्ताद आहे स्कूल में अञा वियो न आहे पर उनखे को माण्हू अचे ॿुधाए अॻवाट ई तव्हां मुबारक ॾेई तुंहिंजी नौकरी थी वई सुभान अल्लाह तोखे हेतिरी पघार मिलंदी भली उनखे को पको माण्हू अचे ख़ुशख़बरी ॾे बिशारत ॾे त पेपर अञा हथ में न बि मिले पर उन पके माण्हू जे ॿुधाइण सां यकीन थी वेंदो मुंहिंजी नौकरी पकी थी वई मदीने वारे साईं फरमायो तव्हां इस्तिकामत धारियो जन्नत त मरण खां पोइ मिलंदी क़यामत खां पोइ मिलंदी पर अॻवाटी मलाइक लही अचे तोखे मुबारक ॾींदा ओ इस्तिकामत धारण वारा ओ अमलनि ते हमेशगी करण वारा अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत जी बिशारत अॻे ई लिखाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं ख़ुद फरमायो सही मुस्लिम शरीफ हदीस आहे कुल चओ त आमनतु बिल्लाह मूं अल्लाह ते ईमान आंदो अल्लाह ते यकीन आहे मुंहिंजो अल्लाह ते ईमान आहे फस्तकिम ठलो ईमान जी दावा न कर बल्कि उन ते इस्तिकामत धारे साबित कदम थी ॾेखार मजबूत थी ॾेखार चंद ॾींहंनि जो साईं मुंहिंजा फ़क़ीर न थी चंद ॾींहंनि जो आबिद ज़ाहिद न थी चंद ॾींहंनि जी बंदगी जो तालिब न थी रमज़ानी मुसलमान न थी बल्कि इन अमल में तूं हमेशगी इख्तियार कर अल्लाह ताला जे इनाम जी बरसात पोइ तुंहिंजे मथां सुभान अल्लाह ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ हमेशा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़दमी अला दीनिक हे मुंहिंजा मौला ओ दिलुनि खे फेरण वारा अल्लाह मुंहिंजी दिलि खे पंहिंजे दीन जे मथां मज़बूत बना इहा दुआ घुरंदा हुआ तव्हां बि इहा दुआ सिखी छॾियो या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक या मुक़ल्लिबल क़ुलूब ओ दिलुनि खे फेरण वारा अल्लाह सब्बित क़दमी अला दीनिक मुझे दिल के पंहिंजे दीन जे मथां साबित कदम बना मुझे दिल के पंहिंजे दीन जे मथां इस्तिकामत वारो बना जेके इस्तिकामत रखण वारा आहिनि इरादनि जा मज़बूत आहिनि से सुईअ सां खूह खोटे सघनि था सम्झो था हिकिड़ो इस्तिकामत न हुजे इरादो मज़बूत न हुजे जेकॾहिं साबित कदमी न हुजे ॿ टे ॾींहं कमु कंदो पोइ अध रहिजी
कई कम असांजी ज़िंदगी जा ॾिसो जंहिंमें इस्तिक़ामत न आहे सदरियो बणियो हिकिड़े कम में हथ विझंदो 2 ॾींहं कंदो पोइ उहो अध में रहिजी वेंदो वरी ॿिए पासे कम पुॼाणी ते पहुचाइण जी हिम्मत उन माण्हू में न हूंदी आहे जंहिंमें इस्तिक़ामत जी आदत न आहे साबित क़दमी जी जंहिंमें आदत न आहे उहो को बि कम पुॼाणी ते न पहुचाईंदो दुनिया जा कम पुॼा जेकॾहिं अल्लाह जी मोहब्बत अल्लाह जी मारिफत हासिल करणी आहे अल्लाह जो क़ुर्ब हासिल करणो आहे जेको दुनिया जे कमनि में साबित क़दम न आहे सो अल्लाह जे केसि ताईं कीअं पहुची सघंदो मदीने वारे जे दरबार में कीअं पहुची सघंदो समझो था अवल पाण में पंहिंजे अंदरि अटल इरादो पैदा कयो साबित क़दमी पैदा कयो पोइ विख वधायो ॾिसो अल्लाह कीअं मदद फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू हुजे सो फ़क़ीर हुयो बादशाह जे महल जे भर मां लंघियो त दरीअ मां ॾिठईं त शहज़ादी बीठी हुजे शहज़ादी हसीन मजबीन सुहिणी सूरत वारी हे फ़रेबता थी पियो चई हाणे हिन शहज़ादी सां मां शादी कंदुसि माण्हू चए भेण फ़क़ीर कपिड़ा फाटल पाता पिया अथई मिसकीन ग़रीब आहीं तूं वरी शहज़ादीअ में उमेद रखे वेठो आहीं पांच चई बाबा तव्हांजी मर्ज़ी जेको वणे उहो चओ गोदड़ियूं खणी लाहे रखियईं बादशाह जे महल जे आगे पथी मारे वेही रहियो बादशाह माण्हू मोकिलियो हे फ़क़ीर कीअं वेठो आहे बादशाह वटि आयो कि बादशाह सलामत मां तुंहिंजी धीउ सां निकाह करणु चाहियां थो ऐं हुनजी मोहब्बत में मुब्तला आहियां हिनजो हथ मूंखे ॾे बादशाह पंहिंजे वज़ीरनि सां मशवरो कयो त हिनखे हाणे कहिड़ी सज़ा ॾियूं हे ग़रीब मिस्कीन माण्हू वरी चवे थो त मां तुंहिंजी शहज़ादी सां शादी कयां बादशाह चयो त हिनखे माराए छॾियो कंहिंजो क़ैद खाने में विझरायो बादशाह जो वॾो वज़ीर हुजे उहो सियाणो हुयो हुन जो बादशाह सलामत हाणे तूं हुनखे माराईंदे या क़ैद खाने में विझराईंदे या सज़ा ॾींदे माण्हू चवंदा त धीउ जे करे ग़रीब मिस्कीन खे मारायो हाणे हिनखे अहिड़ो को कमु अथसि जेको न करे सघे ऐं न को सही मुंहिंजो हुन में कामयाबु थी सघे ठीकु आहे बादशाह चयुसि त वञ हे जेको असां वेंदा आहियूं शिकार ते उन शिकार गाह जे असांजे महल जे विच में हिकिड़ो जबल अचे थो पहाड़ अचे थो इन पहाड़ खे खोटे रस्तो ठाहे ॾे असां परियां पहुचूं पोइ शहज़ादी जी शादी तोसां कराईंदासीं साईं हेठो हथोड़ी टेशी कई बादशाह सलामत तूं हिन पहाड़ जी ॻाल्हि थो करी देरी न आहे इहो चंद ॾींहंनि में तो मां पहाड़ खोटे ऐं तुंहिंजे लाइ रस्तो ठाहे ॾेखारिया अल्लाहु अकबर कबीरा हो औरत जी मोहब्बत में हिकु औरत जी मोहब्बत में हुन पंहिंजो बुख उञ दुनिया दीन धर्म सभु विसारे साईं मुंहिंजा उहो महिनत मुशक़त करणु शुरू कई तव्हांजो साईं मुंहिंजा हुन माण्हू चयो हे तूं कमु पूरो कोन करे सघंदे पर जो इस्तिक़ामत धारे बीठो त अल्लाह त इस्तिक़ामत वारनि सां गॾु आहे महल जो दरवाज़ो ठाहे हुन पहाड़ मां उहो बि आयो बादशाह खे चई बादशाह सलामत सॼो लश्कर लंघाए वञे थो जे लाइ सॼो रोड मां रस्तो ठाहे आयो आहे सुभान अल्लाह जेकॾहिं इस्तिक़ामत हुजे त माण्हू हिकिड़ी औरत जे लाइ पहाड़ पुरज़ा था कनि असां त वरी बि अल्लाह जा तालिब आहियूं असां त वरी हे मस्जिद में जमा थिया आहियूं पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ पंहिंजे अल्लाह खे परचाइण जे लाइ मदीने वारे साईं जे दीदार ऐं महबूबनि जी कुर्बत जे लाइ असां इबादत कयूं था छा हुन जो ज़ौक़ भलो या असांजो ज़ौक़ भलो तव्हां पाण ॿुधायो जेको औरत जो तालिब सो भलो या मदीने वारे जो तालिब भलो आहे ॿुधायो तव्हां मदीने वारे जो तालिब भलो आहे न असां छो साबित क़दम न रहो असां छो इस्तिक़ामत न धारियूं हिम्मत करण वारो सिंधी में चवंदा आहिनि त हिम्मत मर्दान मदद ख़ुदा हिम्मत धारियो मज़बूत रहो चंद ॾींहंनि जी इबादत जो ज़ौक़ न हुजे रमज़ानी मुसलमान रुॻी न थियो बल्कि हिन में साबित क़दम रही मर्द मुजाहिद जा थी अल्लाह खे यादि करे ॾेखारियो इंशाअल्लाह जे मोमिननि वांगुरु रमज़ान मल्हायोसीं त रमज़ान पोइ ख़तमु थींदो अल्लाह जे इनामात जो ऐलान अॻे ई असांजे लाइ थींदो अल्लाह ताला शान अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन